क़यामत जे ॾींहुं हिकिड़ा माण्हू हूंदा जिन खे मलाइक गिलींदा, गिले जहन्नम में खणी ईंदा। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾिसंदा उन्हनि खे, सम्झंदा त मुंहिंजा उम्मती बज़ाहिर उम्मती हूंदा, ज़ाहिर उम्मती हूंदा, कलमो पढ़ियो हूंदो, लेकिन क़ुर उनखे सज़ा ॾिए थो। क़ुर उनखे सज़ा हुनजे लाइ रखी आहे। ऐं क़ुर शरीफ़ में सज़ाउनि जो ज़िक्र आहे। जेकॾहिं माण्हू तौबा करे थो पोइ बची थो वञे, तौबा नथो करे सज़ा हुनखे काटणी पवंदी। अहिड़ी तरह सां अल्लाह तबारक व तआला तौबा जो बि क़ाइदो क़ुर शरीफ़ में ॿुधायो आहे। तौबा हिन तरीक़े सां थींदी। अल्लाह साईं फरमाए थो, लैसत तौबत लिल्लज़ीन यामलून सय्यात हत्ता इज़ा हदर अहदहुमुल मौत क़ाल इन्नी तुब्तुल आन वलल्लज़ीन यमूतून वहुम कुफ़ार। नाहे तौबा हुननि जे लाइ जेके माण्हू ग़लति रस्ते ते हलनि था, बदआमाली जो शिकार आहिनि, तव्हांजो उन्हनि जो मौत क़रीब अची थो वञे, मौत वेझो अची थो वञे, चवनि था हाणे असां तौबा था कयूं, रब तौबा मुंहिंजी। अलाह साईं फरमाए थो लही सघे थो, हिनजी तौबा न आहे, हिननि जी न आहे तौबा। ऐं वरी ॿियो कंहिंजी न आहे, पर लज़ीन यमूतून वहुम कुफ़ार, मरनि था काफ़िर, कुफ़र जे हालत में हाणे मौत अचेनि थो, हाणे चवनि था तौबा था कयूं, कुफ़र कयूं। ईअं ॾिसो मशहूरु वाक़ियो आहे फ़िरौन जो, तौबा करे पियो, तौबा हुनजी न थी, न तौबा त करे पियो, मौत जे वक़्तु बि तौबा न थींदी, काफ़िर हुजे न थींदी, मुजरिम हुजे न थींदी। इहा हदीस शरीफ़ हुजे तौबतुल अब्द मा लम युग़रग़िर। तौबा माण्हू जी तेसि ताईं आहे जेसि ताईं जो माण्हू मौत जे क़रीब न थिए, मौत जा आसार ज़ाहिर थी था वञनि, सम्झे थो हाणे मां मरी वेंदुसि, बचणु मुश्किल आहे। अहिड़े क़िस्म जी हालात आहिनि, कैफ़ियात आहिनि, हाणे हुनखे फ़ाइदो न मिले, को बि फ़ाइदो कोन्हे। तौबा जेका आहे माण्हू जी, जीअं अचे थो हाणे जवानी में जेका तौबा करणु, इहा वॾी हिकिड़ी गनीमत आहे। नेकी जो अमल जेको जवानी जो आहे उहो तमामु वॾो आहे। अहिड़ी तरह सां छो त माण्हू कमज़ोर थींदो, पोइ त हूअं ई माण्हू बेकार थी वेंदो, मुअतल थी वेंदो। पर जॾहिं माण्हू में कुवत ऐं ताक़त आहे, उनजी ताक़त ऐं कुवत जे हूंदे हिकिड़ो माण्हू पंहिंजी ताक़त खे सही इस्तेमालु करे, ग़लति इस्तेमालु न करे, अलाह जी इबादत करे, मासियत में मुब्तला न थिए, पोइ इहो फ़ाइदो आहे। इन में बरकत आहे ऐं भलाई आहे। तॾहिं हदीस शरीफ़ में अचे थो, हदीस शरीफ़ में अचे थो जेके माण्हू क़यामत जे ॾींहुं, हिकिड़ा अहिड़ा माण्हू हूंदा जेके क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला जे अर्श अज़ीम जे साए हेठि हूंदा। अर्श अज़ीम जो सायो, यौम ला ज़िल्ल इल्ला ज़िल्लुह, हदीस में अचे थो उन ॾींहुं अर्श जे अज़ीम जे साए खां सवाइ को सायो ई न हूंदो, का छांव न हूंदी, जिते किथे उस, धूप, तेज़ी, ज़मीन मटिजी वेंदी, अहिड़ी तरह आसमान मटिजी वेंदो, निज़ाम शमसी कमरी मटिजी वेंदो। हाणे त हिकिड़ो सूरज आहे कंहिं हिकिड़ी जाइ ते उन दाइरे में बंदि आहे, लेकिन इहो सूरज फैलिजी वेंदो, फैलिजी वॾो थी वेंदो, जीअं ज़मीन वॾी थी वेंदी। यौम तुबद्दलुल अर्ज़ नतवी समा क़तई सिजिल, यौम तुबद्दलुल अर्ज़ ग़ैरुल अर्ज़ वस्समावात वबरज़ू लिल्लाहिल वाहिदिल क़हार। इहे सभु तब्दील थी वेंदा, सूरज तब्दील थी वेंदो, ज़मीन तब्दील थी वेंदी, सॼी मुल्क सॼो गर्मी में ऐं उस में धूप में मुब्तला हूंदो। इहो सूरज जेको लखें किलोमीटर परे आहे, इहो मथां क़रीब हूंदो ऐं उनजी हरारत अञा वधीक हूंदी। इन वक़्तु माण्हू केॾो परेशान हूंदो, उहो अलाह ई ॼाणे थो। अलाह जे रसूल ॿुधायो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन ॿुधायो आहे, ॿी माण्हुनि खे कहिड़ी ख़बर छा थींदो। जहिड़ी तरह अचे थो रिवायत में, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं दावत शुरू कई, पहिरीं इस्लाम जी दावत में पहिरीं ॻाल्हि छा कयूं,
पहिरीं सभा पहिरीं इहा ॻाल्हि ई हुनखे आवाज़ु ॾिनो, या सबाहा या सबाहा या सबाहा। हदीस शरीफ़ में अचे थो ऐलान कयो, माना धाड़ो लॻे थो, धाड़ो थो लॻे। इन ऐलान सां सभु अरब अची गॾिया। इहो हुते उन वक़्तु जो रवाजु हो, मके वारनि जो रवाजु हुयो। इहो ऐलान जॾहिं ॿुधंदा त सभु माण्हू अची वेंदा। जेकर को माण्हू न वञी सघंदो त लाज़मन पंहिंजो हिकिड़ो घर जो भाती मोकिलींदो। अची विया माण्हू, वॾा वॾा रईस, सरदार, अबू लहब वग़ैरह, इहे सभु अची विया। अचे पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मां जेकॾहिं तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां हिकिड़ी अहिड़ी जेका ॻाल्हि तव्हां न ॾिठी आहे न तव्हां ॿुधी आहे, ख़ुलासो थो ॿुधायां, न ॾिठी आहे न ॿुधी आहे त मञींदव? बिल्कुलु मञींदासीं। मां जरब न आले के ला सिद्क़ आहे, असां पूरी ज़िंदगी 40 साल तुंहिंजी उमिरि गुज़री आहे, तूं पूरी ज़िंदगी सचो थी गुज़ारियो आहे, असां सम्झंदासीं बिल्कुलु सच आहे, जेको बि तूं फरमाईंदी चवंदी सच आहे। तंहिं पोइ मां तव्हांखे इहा ॻाल्हि थो ॿुधायां, ला इलाहा इल्लल्लाह चओ, निजात मिलंदव, वरन तबाह थींदव। त माना अलाह जे रसूल असांखे ॿुधायो त हीअ क़यामत बि तव्हांजे मथां ईंदी, हिसाब बि थींदो, अलाह वटि तव्हांखे हाज़िरी बि तव्हांजी थींदी, अलाह वटि तव्हांजे अमलनि जो बि तव्हांखे बदिलो मिलंदो, जज़ा सज़ा जो अमल बि थींदो। अहिड़ी तरह सां इहा हिन ते का कीअं थो चए, घटि वधि ॻाल्हायूं, बहरहाल जीअं तव्हां ॿुधो आहे। अलाह तबारक व तआला असांखे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सचो उम्मती बणाए, उनजे हर हुक्म ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अहिड़ी तरह सां तौबा जेका आहे वॾी शइ आहे। हिकिड़ो इहो अर्ज़ु हुयो त माना क़यामत जे ॾींहुं अर्श जे हेठि उहो माण्हू हूंदो, फरमायूं हिकिड़ो माण्हू थो ॿुधायां, उहो आहे जो शाबुन नशअ फी इबादतिल्लाह, शाब आहे, नौजवान आहे, अलाह जी इबादत में शुरू थिए थो। जीअं जवानी हुनजी थी त अलाह जी इबादत न छॾी, निमाज़ न छॾी, रोज़ो न छॾी, नेकी भलाई न छॾियईं। फरमाइनि था हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जे ॾींहुं अर्श अज़ीम जी साई कयो। अल्लाह तबारक व तआला असांखे नेकी भलाई नसीब करे, दुनिया आख़िरत जी भलाई अता फ़रमाए।